साईं मौलाना तारिक जमील साहब ऐं तबलीग वारनि जो पाण में जहिड़ो थो हले इन मामले जी वज़ाहत कयो। दुनिया जे अंदरि 2 जमातूं अहिड़ियूं गुज़रियूं आहिनि जंहिंजी सदाक़त क़ुरान बयान कई आहे। हिकिड़ी अंबिया जी जमात, नबियुनि जी जमात ऐं ॿी सहाबा जी जमात। 1.25 लख अंबिया, 1.25 लख सहाबा। इन्ही 2 जमातनि सां हमेशा हर मुसलमान मुख़लिस रहे। चाहे तहां हिन ज़माने में कंहिं भी जमात सां ताल्लुक़ रखो था, तहां तबलीगी जमात सां हो, सिपाही सहाबा सां हो, जमीयत उलमा इस्लाम सां हो, कंहिं भी जमात सां तव्हांजो ताल्लुक़ आहे, कॾहिं भी अंबिया जे बारे में, सहाबा जे बारे में कंहिं क़िस्म जो कॉम्प्रोमाइज़ ना है करणो। हमेशा मुसलमान के अंबिया ऐं सहाबा सां सच्चो रहणो आहे। जेको माण्हू अंबिया जे मुतालिक गलत अल्फाज इस्तेमाल कंदो, नामुनासिब अल्फाज इस्तेमाल कंदो, या सहाबा जे बारे में नामुनासिब अल्फाज इस्तेमाल कंदो, या अंबिया ऐं सहाबा जे दुश्मनन सां भाकुर पाए मिलंदो, अल्लाह जो कानून आहे, अल्लाह से उनके दुनिया में भी रुसवा कंदो ऐं आखिरत में भी रुसवा कंदो। यो अल्लाह से जो कानून आहे। छो त अल्लाह से इन्ही 2 जमातन जो जेको मकाम ऐं मर्तबो आहे क़ुरान में बयान फरमायो आहे। उलाइका हुमुल मुमिनून हक़्क़ा, उलाइका हुमुर राशिदून, उलाइका हुमुल मुफ़्लिहून। ये अल्लाह से इन्हनि जूं सिफ़ात बयान फरमायूं आहिनि। त जंहिं शख्स के अल्लाह से दीन जे करे एॾो वॾो मकाम ऐं मर्तबो ॾिनो, एॾी वॾी फज़ीलत ॾिनी, ऐं जंहिं जमात जे करे अल्लाह से उनके एॾो मकाम ॾिनो, जॾहिं उहो शख्स सहाबा जे मुतालिक नामुनासिब अल्फाज बयान कंदो या अंबिया जे मुतालिक नामुनासिब अल्फाज बयान कंदो, त अल्लाह से उन्हीं जमात को उनके ज़लील कराइंदो जंहिं जमात जे करे अल्लाह से उनके रोशन कयो। इहो अल्लाह से जो कानून आहे। त इन करे जॾहिं अल्लाह से तव्हांखे मकाम ऐं मर्तबो ॾे, फज़ीलत ॾे, त कॾहिं भी अंबिया ऐं सहाबा सां बग़ावत न कजो। इन्हीं जमात सां हमेशा मुख़लिस रहो। अल्लाह से समझण जी तौफ़ीक़ ॾे।